नादिन हिन वक्त असां गवर्नमेंट कैंपस हाई स्कूल अब्दुल कातियार जे अंदरि मौजूदु आहियूं ऐं अब्दुल कातियार हाई स्कूल जंहिंजो ताल्लुक सिंध जे तमामु क़दीम ऐं अज़ीम जेको तइलीमी इदारा जेके आहिनि उन्हनि जे अंदरि थिए थो। पर हिन इदारे जे अंदरि गुज़िरियल 70 सालनि खां वठी जेकी नाइंसाफ़ी और ज़्यादती जेकी थी रहियूं आहिनि उन्हनि खे ॿुधी करे तव्हांजो जेको दिमाग़ आहे उहो चकाइजी वियो त स्कूल जे अंदरि कंहिं क़िस्म जी का बुनियादी फैसिलिटीज़ जेका आहे अवेलेबल न आहे। तव्हांखे ॾेखारे सघां थो, मुंहिंजे कैमरामैन खे चवां थो त हिन पासे करे ॾेखारे त हिन दरिए जी पोजीशन जेका आहे सो इहा लॻी पई आहे। ऐं कैमरामैन खां गुज़ारिश कंदो त हिन ग्राउंड खे बि ॾेखारे त हिन ग्राउंड जी पोजीशन बि इहा लॻी पई आहे। ग्राउंड जे अंदरि जेको आहे त हिते मिटी जी भराई वग़ैरह जेका आहे सो न थियल आहे। ऐं स्कूल जे कमरनि जी जेका हालत आहे, स्कूल जे कमरनि जी जेका हालत आहे उहा इंतिहाई ज़बून लॻी पई आहे। ऐं हिते गुज़िरियल साल गवर्नमेंट जे पारां पैसा मंज़ूर कया विया, 1.5 करोड़ रुपया जेके मंज़ूर कया विया। उन 1.5 करोड़ रुपया मंज़ूर करण खां पोइ अञा तव्हांखे नज़र ईंदड़ जेका बिल्डिंग आहे उनजो जेको थोरो घणो कमु हो सो स्टार्ट कयो हो, पर उहो महीने खनि कमु हलाइण खां पोइ उनजे अंदरि नकली मटीरियल इस्तेमालु करण जे करे उनजी जॾहिं जांच थी त उनजो ठेकेदार जेको आहे उहो पैसा ऐं सामान खणी करे भॼी वियो। ऐं तव्हांखे आउं इहो ॿुधाईंदो हलां त हिते पढ़ंदड़ जेके शागिर्द आहिनि उन्हनि जो तादादु जेको आहे सो 600 खां मथे आहे। ऐं ॿारहाड़ी सां तालुक़ु रखंदड़ ग़रीब वीचारा मिसकिननि जा जेके ॿार आहिनि उहे मिसकिननि जा ॿार हिते पढ़णु अचनि था। ऐं उन्हनि मिसकिननि जे ॿारनि खे स्कूल अचण जे लाइ किथां किथां खां मतिलबु अचणो पए थो ऐं केॾी तकलीफ़ सां उन्हनि लाइ जेके से इन स्कूल जे अंदरि पहुची करे पंहिंजी जेका तइलीम आहे उनखे हासिलु करण जे लाइ महिनत ऐं जस्तजू कंदा। ऐं पर हिते इहो बि सम्झे मूंखे ॾाढो मतिलबु त अफ़सोस सां चवणो पए थो त स्कूल जे अंदरि स्टाफ जी शदीद खोट आहे। स्कूल जे अंदरि जेको आहे उस्तादनि जी तमामु घणी खोट आहे। ऐं हिते जिते जेतिरा ॿार न पढ़नि था उन ॿारनि जे हिसाब सां हिकिड़ो उस्ताद कोन्हनि, ॿिया काफ़ी उस्ताद जेके आहिनि से ट्रांसफर कराइण हलिया उनखां अलावा ॿिया काफ़ी जेकी सीनियर उस्ताद आहे, साईं भूरोमल आहे, साईं गुलाबदास आहे, साईं सरफराज़ आहे, इहे जेके आहिनि से पंहिंजी ट्रांसफर कराए विया आहिनि, जंहिंजे करे तइलीम जेका आहे उनते तमामु वॾो हिकिड़ो असरु पइजी रहियो आहे। ऐं हीअ मासूम ॿार आहे जेके रोज़ानो सवनि जी तादाद जे अंदरि हिते अचनि था, उन्हनि जी तइलीम जेका आहे उहा सख़्तु मुतासिर थी रही आहे। ऐं हिते तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हिन स्कूल जे अंदरां तमामु वॾियूं वॾियूं जेकी शख़्सियतूं आहिनि उन्हनि तइलीम हासिलु कई आहे, जिन जे अंदरां असांजो साबिक़ु सेक्रेटरी ऐं साबिक़ु असांजो DCO डिस्ट्रिक्ट कलेक्टर जेको आहे अली अहमद लुंग समेत साईं अकबर अली शाह जेको असांजो साबिक़ु DEO साईं शमसल शोरो जहिड़ियूं जेकी शख़्सियतूं आहिनि उन्हनि शख़्सियतनि बेहताम जेको आहे तइलीम हासिलु कई। उनखां पोइ उन्हनि तमामु वॾनि उहिदनि ते जेको पहुता। ऐं हींअर मौजूदा जेको MNA आहे हाजी रसूल शालियो उन बि हितां तइलीम हासिलु कई आहे। मूं फ़क़ीर पिण हिन स्कूल जे अंदरां तइलीम हासिलु कई आहे। ऐं मुंहिंजे कैमरामैन खे चवां थो त मूंसां गॾु हले ऐं हिन क्लास जे अंदरि अची ॾिसे त हिन क्लास जे अंदरि सिर्फ़ु तव्हांखे बैठियूं जेके उहे तव्हांखे नज़र ईंदियूं। क्लास जे अंदरि कंहिं क़िस्म जी को दरियूं वारा जेके आहिनि से दरियूं क्लास जे अंदरि मौजूदु न आहिनि। ॿार जेके आहिनि से वीचारा तमामु सख़्तु परेशान जेके आहिनि वारी हालत जे अंदरि। ऐं हितां कंहिं वक़्तु चोरी जेका आहे सो थी सघे थी ऐं काफ़ी चोरी थियूं आहिनि। हिकिड़ी चोरी न पर मुंहिंजे दौर जे अंदरि हिते तक़रीबन 7 चोरी थियूं। को एयरपोर्ट साम्हूं चोरी करे थो वञे थो, को कपिड़ा उस्तादनि जा चोरी करे थो वञे, को प्लेटूं चोरी करे थो वञे थो। खोड़ सारी चोरियूं थियूं आहिनि। चोरनि जी निशानदेही थियण जे बावजूदि, चोरी जी निशानी थियण जे बावजूदि कंहिं बि क़िस्म जो को बि पुलिस हिते एक्शन न वरितो। हींअर महीनो अॻु जे अंदरि हिन स्कूल जे अंदरां चोरनि जेको आहे सो हिकिड़ो एको साउंड जेको स्कूल जे अंदरि ॿारनि जी असेंबली जेको एको साउंड जेको आहे उनखे चोरी करे विया। उनखां अलावा हिकिड़ो स्कूल जे अंदरि पंखो जेको आहे उनखे चोरी करे विया। पर कंहिं क़िस्म जो को बि एक्शन न थियण जे करे हिते चोरनि जी मस्ती लॻी पई आहे। ऐं शाम जे टाइम ते हिते मवालियुनि जो हिकिड़ो देरो मचियल हूंदो आहे जेको हिते आइसिया मवाली ऐं चर्चा मवाली ॿिया जेके से हिते ईंदा रहंदा आहिनि। अचो था तव्हांखे हिननि ॿारनि सां गॾु तव्हांखे ॾेखारियां त हिन स्कूल जे अंदरि छा छा त हिन स्कूल जे अंदरि जेको तइलीम जी जेका शरह आहे या जेको तइलीम जो जेको मयार आहे उहो पाकिस्तान लेवल जा जेके स्कूल आहिनि उनजे अंदरां हिन वक़्तु NGV हाई स्कूल जे अंदरि हिन स्कूल जा 12 खां 15 ॿार पढ़ी रहिया आहिनि। डॉक्टर AQ खान स्कूल जेको आहे इस्लामाबाद रावलपिंडी उनजे अंदरि बि हिते जा जेके ॿार जेके 15 जेके पढ़ी रहिया आहिनि।
पब्लिक स्कूल के अंदर पहिरीं खां पंज दर्जो पास कंदड़ जेके शागिर्द आहिनि उहो स्कॉलरशिप ते हितां खां ॿार जेके पढ़ी रहिया आहिनि। उनखां अलावा स्वात जेको आहे मेडिकल यूनिवर्सिटी आहे उनजे अंदरि बि हिते जा शागिर्द जेके आहिनि से स्कॉलरशिप ते पढ़ी रहिया आहिनि। पर बदकिस्मती इहा आहे त हिन स्कूल खे नज़र हथ वठी करे नज़रअंदाज़ जेको कयो पियो वञे थो, सियासी बुनियादनि ते नज़रअंदाज़ कयो पियो वञे थो, ज़ाती बुनियादनि ते न सियासी बुनियादनि ते। हिते ऑफिसर आया, जिते कई भेरा ऑफिसर आया जिन खे वाक़ई इहो चयो वियो, उन्हनि खे इहो दावो ॾिनी हुयूं त तव्हीं हिन स्कूल जी जेका भलाई जेका आहे, हिन स्कूल जी जेका बहितरी आहे, उन बहितरी जे लाइ तव्हीं असांखे कुझु न कुझु क़दम खणी ॾियो, हिन स्कूल खे बहितर बनाइण जे लाइ तव्हीं असांखे हिन स्कूल जे अंदरि जेको रहियल कमु आहे। तव्हां ॾिसो, मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारींदो हीअ स्कूल जी पुरानी बिल्डिंग ठहियल आहे जेका 2005 जे अंदरि पंहिंजो जनरल परवेज़ मुशर्रफ जे दौर जे अंदरि इहा बिल्डिंग जेका ठही, इन बिल्डिंग जो जेको कमु आहे उहो ख़ुदि अधु जे अंदरि रहियो पियो आहे। हीअ जेको साम्हूं तव्हांखे पस मंज़र नज़र अचे पियो, इहो हिन गुनाहगार जॾहिं पंहिंजी हेडमास्टरी जो दौरो मुंहिंजे दौरान जेको असां हुनखे ठाराए पंहिंजे तरफ़ां खे ठाराइण जी कोशिशि कई। चंदे सां हिन स्कूल जे अंदरि जेको आहे मस्जिदनि खे तामीर करायो, चंदे सां स्कूल जे अंदरि जेको आहे सो हिते सोलर प्लेटूं जेके आहिनि उन्हनि जो बंदोबस्तु कयो, चंदे सां हिते जेको आहे फंक्शन जो बंदोबस्तु कयो ऐं स्कूल जी मरम्मत जेका आहे सो चंदो करे उनजे अंदरि असां कराए हिन स्कूल खे हिकिड़ो मॉडर्न ऐं बहितरीनु स्कूल बनाए इन लेवल ते स्कूल खे पहुचायो जो स्कूल जेको आहे हैदराबाद डिवीज़न जे अंदरि फर्स्ट पोजीशन कई। ऐं हिन गुनाहगार खे जेको मौजूदा तइलीम जो मिनिस्टर आहे सैयद सरदार शाह, उन ख़ुदि बेस्ट टीचर जो अवार्ड ॾिनो आहे। हिन स्कूल जो शागिर्द शाहिद सलीम सूरो जेको आहे उन पूरी डिवीज़न जे अंदरि पहिरीं पोजीशन जेका आहे सो खईं। पर बदकिस्मती सां हिन अज़ीम दर्सगाह जेका आहे इन सां एतिरो वधनि एतिरो ज़ुल्म जेको थी रहियो आहे, को बि हिन जे बारे में पुछण जे लाइ तयारु कोन्हे। असांजी सियासी नुमाइंदनि खे अगरि चऊं था त सियासी नुमाइंदो को ॿुधण जे लाइ तयारु कोन्हे। मूं ठेकेदार सां ॻाल्हायो, पैसा मंज़ूर थियल आहिनि, DC साहब पैसा मंज़ूर कया, DC साहब हिते ख़ुदि आयो, मूंसां ख़ुदि मिलियो, मुंहिंजे दौर जे अंदरि DC साहब ख़ुदि मूंसां मिलियो, उन मूंखे ख़ुदि ॿुधायो त मूं पैसा जेके हिते मंज़ूर कया आहिनि। पर पैसा मंज़ूर करण खां पोइ ठेकेदार खे न, ठेकेदार आयो ऐं उन जुगाड़ी कमु कयो। जुगाड़ी कमु करण खां पोइ उहो जॾहिं कमु पधिरो थियो तंहिंखां पोइ ठेकेदार जी भॻियो आहे कि स्कूल जे अंदरि कंहिं क़िस्म जो को बि कमु न थियो आहे। सियारे जे अंदरि ही मासूम नंढड़ा जेके ॿार था तव्हांखे नज़र अचनि था, इहे मासूम ॿार वीचारा सीउ जे अंदरि थरथराईंदा आहिनि। ऐं जॾहिं ऊन्हारे जी मौसम ईंदी आहे त ऊन्हारे जी मौसम जे अंदरि ही ॿार वीचारा गर्मी जे अंदरि जेके आहिनि से सख़्तु परेशान हूंदा आहिनि। इन जे करे ज़रूरत ॻाल्हि इहा त असांजी गवर्नमेंट ऐं सिंध जे वज़ीर तइलीम खां ऐं सिंध जे सेक्रेटरी एजुकेशन खां ऐं डायरेक्टर स्कूल एजुकेशन खां ऐं जेको डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर टंडो मोहम्मद खान उनखां मुतालबो थो करियां त ख़ुदा हिन अज़ीम दर्सगाह खे जेको आहे तबाह थियण खां बचाइण जे लाइ हिन स्कूल जी बिल्डिंग जी जेका मरम्मत आहे उनखे कराइण जे लाइ हिन जो रहण जेको कमु आहे उनखे मुकमल कराए हिननि मासूम ॿारनि जे लाइ जेकी बुनियादी जेकी सहूलियतूं आहिनि उन्हनि खे फ़राहम कयो वञे त जीअं अज़ीम दर्सगाह ऐं मादरे इल्मी जेका आहे उहा वधीक नुक़सान खां बची सघे।